हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। तेज़ तूफ़ान सबब हेस्को जा मुख़्तलिफ़ फीडर ट्रिप थी विया, बिजली बंद थी वई। अहम ख़बर है, हेस्को कासमाबाद गिर्ड जे 21 फीडर्स की बिजली बंद है। हेस्को तर्जुमान जो अड़ो चवड़ है। अहम ख़बर है, जीअं ई हेस्को ऑपरेशन जो टीमूं क्लियरेंस ॾींदियूं त बिजली बहाल थींदी। दौड़ सखरंड हाला सेवर शालमानी खाड़ोट ऐं शाहपुर चाकर गिर्ड जी बिजली बंद है। तर्जुमान जो अड़ो चवड़ है। तफ़सील मालूम कंदासीं साकिब कुबर खां। जी साकिब, छा चवण आहे हेस्को तर्जुमान जो ऐं सूरत हाल छा आहे? जी बिल्कुल, मां वके ॿुधाईंदो हलां त जीअं ई तूफ़ानी जेको आहे हवा हलण खां बाद में जेको आहे हेस्को रीजन जे अंदरि सकरंड सेवण हाला बटियारी टंडो मोहम्मद खान हैदराबाद समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे जेके आहिनि बिजली जेका आहे मुकमल तौर ते बंदि थी वई। फीडर जेके आहे उहा ट्रिप था तंहिंखां बाद में हेस्को तर्जुमान जी ॻाल्हि थी त हुनजो चवणो त जेके बिजली जेका मुतासिर बंदि थी आहे त हुनजी मेन वजह इहा आहे त जेकी तूफ़ानी जेका हवा हली आहे उन सबबु जेके आहिनि उहे 132 kV जा जेके फीडर आहिनि उहे ट्रिप थिया आहिनि, जंहिंजे करे गेट स्टेशनूं जेके आहिनि उहे बि बंदि थियूं आहिनि। हिन वक़्तु मां तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो हलां त कासमाबाद जा 21 फीडर जेके आहिनि उहे बंदि हुया, जिन मां केतिरा फीडर हली चुका आहिनि। पर हिन वक़्तु बि हैदराबाद शहर जी सूरत हाल इहा आहे त केतिरनि इलाइक़नि में बिजली जेका आहे उहा अञा बंदि आहे। पर हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त असांजी ऑपरेशन जूं टीमूं जेके आहिनि उहे हंगामी बुनियादनि ते जेके आहिनि उहे फीडरनि जी बिजली बहालीअ जो कमु शुरू आहे। जीअं ई बिजली बहालीअ जो कमु शुरू थींदो त बाद में जेको आहे फीडर जेके आहिनि उहे हलणु शुरू थींदा क्लियरेंस बाद। ऐं हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त असां जेको आहे हेस्को में रेन एमरजेंसी जेका आहे चीफ एग्जीक्यूटिव जे हुकुम बाद जेका कई आहे, मुलाज़िमनि जूं जेके मोकलूं आहिनि उहे रद्द करे छॾियूं आहिनि। जी ठीक है साकिब, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।